पाकिस्तानी सोशल मीडिया वापेदारनि भारतीय मशहूर क्रिकेटर ऐं अॻूणे कप्तान विराट कोहली जी पाकिस्तानी मदाह खे वाइको करे छॾियो आहे। कुझु ॾींहं अॻु रिवायती मुख़ालिफ़ पाकिस्तान ऐं भारत विच में श्रीलंका जे पालीकेली स्टेडियम में मुक़ाबिलो थियो ऐं सोशल मीडिया ते इन मैच जूं केतिरियूं ई वीडियोज़ वायरल थियूं ऐं तबसरा थींदा रहिया। इन ॾींहुं मैच ॾिसण लाइ पहुतल हिकु पाकिस्तानी क्रिकेट जी मदाह बि सभिनी जो ध्यानु हासिल कयो। क्रिकेट जे शौक़ीननि जो ध्यानु पाण ॾांहुं छिकाइण लाइ ही नारी अछे ऐं साए लिबास में नज़र आई, जॾहिं त हिन पंहिंजे गिटनि जे हिक पासे पाकिस्तान ऐं ॿिए पासे भारत जो झंडो ठहिरायो हो। छोकिरीअ जो मौक़िफ़ हो त हू पाकिस्तान आहे ऐं पाकिस्तान ऐं भारत ॿिन्ही खे सपोर्ट करण आई आहे, पर हू विराट कोहली जी सभ खां वॾी मदाह आहे ऐं अॼु हू इन मैच दौरान विराट कोहली खे ॾिसण लाइ आई आहे। ऐं जेकॾहिं विराट कोहली ऐं पाकिस्तानी कप्तान बाबर आज़म मां कंहिं हिक जी चूंड करणी पई त विराट कोहली जी चूंड कंदी। इहे ॻाल्हियूं ॿुधी पाकिस्तानी मदाह हैरान थिया ऐं ॾुखारा थी पिया। छोकिरी इहो बि चयो त पाड़ेसरनि सां प्यार करण में ख़राब ॻाल्हि त नाहे। इहा वीडियो भारतीय मीडिया वायरल करे छॾी ऐं न्यूज़ ऐं सोशल मीडिया ते शेयर कई वई। ॿिए पासे पाकिस्तानी क्रिकेट जे शौक़ीननि खे इन नारीअ ते शक थियण लॻो। हुननि पंहिंजा घोड़ा डोड़ाया, नेठि छोकिरीअ खे पंहिंजे लेखे वाइको करे वरितो। मशकूक नारी जी हिकु वीडियो हथ कई वई जंहिंमें हू हिकु भारतीय ग्रोसरी स्टोर ते खीर विकिरो कंदे नज़र अचे थी। हू मुख़्तलिफ़ प्रमोशन वीडियोज़ लाइ कमु कंदी आहे ऐं ॿुधायो वियो हो त दुबईअ में रहंदी आहे। यकीनन हू पाण खे सोशल मीडिया ते नज़रुनि में रखण लाइ अहिड़ियूं शयूं करे सघे थी। संदसि खीर विकिरो करण वारी वीडियो साम्हूं अचण खां पोइ पाकिस्तानी क्रिकेट जे मदाहनि सुख जो साह खंयो आहे त शुक्र आहे त इहा पाकिस्तानी छोकिरी न आहे, पर इन ॻाल्हि जा के सबूत न आहिनि त हूअ भारतीय आहे या पाकिस्तानी। इंस्टाग्राम प्रोफाइल ते संदसि नालो ख़ानी ॿुधायो पियो वञे ऐं कुझु वीडियोज़ में खेसि पाकिस्तानी पासपोर्ट खयल नज़र अचे थो। हू इन खां अॻु बि क्रिकेट जूं मैचूं ॾिसण लाइ शरीक थींदी रही आहे ऐं इन्हनि वीडियोज़ में खेसि मुकमल तौर ते पाकिस्तान खे सपोर्ट कंदे ॾिसी सघिजे थो, जंहिंमें संदसि ॿिन्ही गिटनि ते पाकिस्तान जा झंडा ठहियल आहिनि।